रेडियो पाकिस्तान हैदराबाद हमीद सिंधी साहब जी वर्सीअ जे मौक़े ते ख़ुसूसी फीचर पेश कजे थो। आवाज़ ऐं प्रोड्यूसर जिब्रान ज़ेब। पेशकश रेडियो पाकिस्तान हैदराबाद। सिंधी ॿोलीअ जे नामियारे अदीब कहाणीकार हमीद सिंधीअ जो पूरो नालो अब्दुल हमीद वल्द मोहम्मद इस्माइल मेमण हो। हमीद सिंधी साहब 12 अक्टूबर 1939 ते नौशेर फ़िरोज़ में जनम वरितो। प्राइमरी तोड़े सेकेंडरी तालीम नौशेर फ़िरोज़ मां हासिल कयईं। ग्रेजुएशन करण खां बाद हिन ज़रई इक़्तिसादियात जे मज़मून में MA ऐं LLB कई। 1960 ऐं 61 धारे विलेज एड खाते में पब्लिसिटी ऑफिसर मुक़ररु थियो, जंहिं बाद मुख़्तलिफ़ कोऑपरेटिव तोड़े कमर्शियल बैंकुनि में 1966 ताईं ऑफिसर ऐं मैनेजर तौरु कमु कयईं। 1966 ईस्वी खां 1977 वारे अरसे में वकालत कयईं। बाद में हमीद सिंधी साहब सिंध यूनिवर्सिटीअ में इम्तिहानी कंट्रोलर, रजिस्ट्रार ऐं एडिशनल डायरेक्टर सिंध अलाजीअ तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। कुझु अरसो तालीम खाते में डायरेक्टर कॉलेजिस पब्लिक स्कूल हैदराबाद में प्रिंसिपल तौरु ज़िम्मेवारियूं संभालियईं। मुलाज़मत दौरान इल्मी अदबी कम बि जारी रखंदो आयो ऐं कहाणियुनि लिखण सां गॾु पंहिंजी क़ाइमु कयल बज़्मे रूह रिहाण जे प्लेटफॉर्म तां अदबी गॾजाणियूं, मुशाइरा वग़ैरह मुनक़िद कंदो रहियो। उन सां गॾु मारी ऐं लतीफ़ डाइजेस्ट जो एडिटर, नई ज़िंदगीअ जो सलाहकार बि रहियो। संदसि इंतिज़ामी तजुर्बे खे आॾो रखंदे हुकूमत खैंस सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडेजाम, पोइ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जो वाइस चांसलर मुक़ररु कयो। छहानवे ईस्वीअ में डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम, 97 खां 98 ताईं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन, 1997 खां 98 ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो चेयरमैन रहियो। हमीद सिंधी साहब सिंध यूनिवर्सिटीअ जे सेनेट मालियाती कमेटी ऐं भिटशाह सकाफ़ती मर्कज़ जो मेंबर बि रहियो। तालीमी बोर्ड सखर हैदराबाद, सिंधी अदबी बोर्ड जामशोरो, पब्लिक स्कूल सखर, फेडरल सोशल एक्शन प्रोग्राम इस्लामाबाद, सिंध काउंसिल ऑफ स्काउट्स जे इंतज़ामी बोर्डनि जो मेंबर ऐं सचल अकेडमी ख़ैरपुर जो चेयरमैन बि रहियो। हमीद सिंधी साहब खे इल्मी अदबी ख़िदमतुनि एवज़ केतिराई एवॉर्ड एज़ाज़ बि मिलिया, जिन में कहाणियुनि जे मजमूए वीरियूं पाकिस्तान अकेडमी ऑफ लेटर्स, पाकिस्तान राइटर्स गिल्ड ऐं सिंध अलाजी जामशोरे तरफ़ां एवॉर्ड 1981 में मिलियो। भिटशाह सकाफ़ती मर्कज़ पारां शाह अब्दुल लतीफ़ एवॉर्ड, नेशनल बुक फाउंडेशन तरफ़ां किताब ते एवॉर्ड, पाकिस्तान सरकार तरफ़ां 23 मार्च 1990 ते तमग़ाए इम्तियाज़ एवॉर्ड ॾिनो वियो। हमीद सिंधी साहब जा केतिरा ई किताब छपियल आहिनि, जंहिंमें सीमी कहाणियुनि जो मजमूओ, उदास वादियूं कहाणियूं, वीरियूं कहाणियूं, जाग बि तुंहिंजे जीअ सां कहाणियूं, जापानी लोक कहाणियुनि जो तर्जुमो, सचल सरमस्त ते तहक़ीक़ी मकाला, महराण चूंड कहाणियूं ऐं ॿिया केतिरा ई किताब शामिल आहिनि। उन खां अलावा हर साल शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे उर्स जे मौक़े ते थींदड़ अदबी कॉन्फ्रेंसनि में मुख़्तलिफ़ सुरनि ते पेश थियल तहक़ीक़ी मकालनि जो मुरतब रहियो आहे। हमीद सिंधी साहब कुझु अरसो पब्लिक स्कूल हैदराबाद जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर बि रहियो ऐं आख़िरकार हमीद सिंधी साहब 3 जनवरी 2020 ते हिन फ़ानी दुनिया खे हमेशह लाइ अलविदा कयो। हमीद सिंधी साहब बाबति प्रोफेसर डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब जो चवणु आहे त हमीद सिंधी साहब बहितर हिनजे लाइ असीं चऊं था सुठो अदीब, सुठो मुंतज़िम ऐं सुठो इंसान हो, हुन में को शक कोन्हे। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कंहिं शख़्सियत जे बारे में हमीद साहब जहिड़ी इहा ॻाल्हि में त हुनजे पस मंज़र में ॾिसबो त वधीक हुनजी ख़बर पवंदी असांखे। छो जेकॾहिं असीं गुज़िरियल 50 सालनि ते नज़र विझूं, हिकिड़ी शख़्सियत जेका हर सूरत में उभरी आई आहे, न सिर्फ़ु हुन सुठा अफ़साना लिखिया
पर हू सुठो एडिटर बि रहियो, त उन हैसियत में हुन असांखे तमामु सुठो मवाद फराहम करे ॾिनो। न सिर्फ़ु सुठो एडिटर रहियो, पर हुन केतिरा ई माण्हू इंट्रोड्यूस कराया, केतिरा केतिरा वॾा अदीब शाइर बसि पंहिंजे रूह रियाण रिसाले जे ज़रिए हुन इंट्रोड्यूस कराया। ख़ुदि मुंहिंजो पहिरीं कहाणी बि हिन जे रिसाले में ई छपी हुई 1966 में, ऐं शौकत हुसैन शोरे जी बि 1966 में ई छपी, अब्दुल्ला कालमानी जी बि शायदि 1966 में ई छपी। अहिड़े तरीक़े सां अमर जलील खे प्रोमोट करणु आगा सलीम जूं कहाणियूं सभ खां पहिरीं हमीद सिंधीअ जे रूह रियाण में छपियूं, ऐं तारिक अशरफ बि हिन में छपो, ग़ुलाम नबी मुगल बि हिन में छपो, शाइरनि में शेख हयात खां वठी तनवीर अब्बासी, शमशेर, अब्दुल करीम गदाई ऐं हैदराबाद जा जेके शाइर हुआ असांजा, माना हिन बाक़ाइदे अदब खे प्रोमोट कयो। ऐं उन सां गॾोगॾु हिन मुख़्तलिफ़ नौकरियूं बदिलाईंदो जिते बि रहियो, के कारोबार बि कयईं, ऐं पंहिंजे बैकग्राउंड हुन जो ब्यूरोक्रेट्स जो हिन फादर कलेक्टर हो। ऐं पोइ हिन न सिर्फ़ु रिसालो कढियो, पर ॾिठी त रिसालो त माण्हू पढ़नि था या न बि पढ़नि था, जशन रूह रियाण कराई। उहो 3-4 साल सांदे हलियो। उन में त एतिरो हिकिड़ो मेलो हूंदो हैदराबाद शहर में, जेकबाबाद मां, नवाब शाह मां अब्दुल करीम गदाई पियो वेंदो, त फैज़ बख्शापुरी पियो वेंदो, त शेख हयात पियो वेंदो, त तनवीर अब्बासी पियो वेंदो, बरदो सिंधी पियो नवाब शाह मां ईंदो। उहो अदीबनि जो हिकिड़ो वॾो इज्तिमा हूंदो, सॼो कमु ही पंहिंजे खीसे मां कंदो हो, ऐं अदीबनि जो हुन सां सहकार हूंदो हो। दीपाई साहिब ऐं सिराज या ॿिया, असां त उन वक़्त में नवां सेखड़ाट अदीब हुआसीं, ऐं उनजे बावजूदि असांखे इज़त एतिरी ॾींदो जेतिरी उहो सीनियर अदीबनि खे ॾींदो, ऐं सभु कम में हिक ॿिए जो हथु वञाईंदा हुआसीं। त इहो हिन जी हिकिड़ी वॾी में वॾी कंट्रीब्यूशन आहे, जंहिंखे अॻिते हलाए वरी हिन जॾहिं हीअ तव्हांखे ख़बर आहे त वाइस चांसलर जहिड़े उहिदनि ते बि रहियो, टंडो जाम में कुझु ॾींहं हो ज़रे यूनिवर्सिटी में, तंहिंखां पोइ ख़ैरपुर यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। त उन में हिन जो जेको किरदारु रहियो उहो ॾाढो तमामु सुठो रहियो। दोस्तनि सां बि सुठे नमूने हलंदो हो ऐं ईमानदारी सां कमु कंदो हो। पंहिंजे घर बि हफ़्ते हफ़्ते ईंदो, कॾहिं ईअं कोन त गाॾी पई आहे तंहिं करे रोज़ अचिजे। ऐं उन जे बावजूदि पब्लिक स्कूल जो प्रिंसिपल बि रहियो, डायरेक्टर एजुकेशन बि रहियो, डायरेक्टर करिकुलम बि रहियो, चेयरमैन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड रहियो, चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी रहियो। एॾा उहिदा माण खां पोइ बि हू माण्हू एॾो सादो हो। पोइ हिन पंहिंजे पुराणे अदबी सथ खे वरी संवारण जी कोशिशि कई, बज़्म रूह रियाण क़ाइमु कई। 25-27 साल बज़्म रूह रियाण कामयाबी सां हर हफ़्ते हुन में ई सिंधी नवां अदीब, पुराणा अदीब, जंहिंमें अमदाद हुसैनी बि अची वेंदो, त शबीर हातिफ़ बि अची वेंदो, अलाना साहिब बि अची वेंदो, डॉक्टर बलोच साहिब बि अची वेंदो, मदर सिद्दीकी साहिब बि अची वेंदो, कासमी साहिब हुते कई भेरा आयो। इहे वॾा वॾा अदीब जेके असांजा, अब्दुल करीम साहिब ईंदो हो, मुराद अली मिर्ज़ा ईंदो हो, नसीर मिर्ज़ा वग़ैरह जेके असां खां नंढा या असांजा हम असर या हम उमिरि, इहे सभु हुन में अहिड़ा ॻंढे रखिया जो लॻो थिए त जशन रूह रियाण जे हर हफ़्ते हिकिड़ो जशन थींदो। हमीद हिकिड़ी अहिड़ी पुरकशिश शख़्सियत हो जो मूं पंहिंजे हिकिड़े मज़मून में लिखियो आहे त हुनखे हुन सां प्यारु कबो हो त हू इज़त ॾींदो हो, हुनजी इज़त कबी हो त हू प्यारु कंदो हो। पोइ इहो हमीद साहिब जी जेको विछोड़ो आहे सो अदब जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो धको। हालांकि बज़्म रूह रियाण खे हींअर बि असीं हलाईंदा पिया रहूं, ऐं अॼु बि हुनजी वरसी जेका थिए पई उहा मल्हायूं पिया बज़्म रूह रियाण तरफ़ां। लेकिन हमीद साहिब जी खोट जेका आहे केरु पूरो कोन करे सघंदो। हिन जो सुभाउ, हुनजो वर्ताव ऐं पाण हुनजो लिखण जो शौक़ु, ॻाल्हाइण जो शौक़ु, हुन ॻाल्हियुनि में असांजा अदबी मसइला, समाजी, उहो जहिड़ो एडिटोरियल पंहिंजो हर महफ़िल में पढ़ंदो, हुन अदब जी चीच पकड़ी त हू अमर थी वियो। पर हमीद जी खोट जेका आहे सा कॾहिं पूरी कान थी सघंदी। पर बहरहाल ज़िंदगी त अलाह जे वस आहे, ऐं पंहिंजी उमिरि हुन सुठी गुज़ारी, तमामु ज़बरदस्त गुज़ारी, ऐं ख़ुदा खे जन्नत नसीब करे। हमीद सिंधी साहब बाबति नाम्यारे लेखक ज़ेब सिंधीअ जो चवणु आहे त हमीद सिंधी साहब सिंधी ॿोलीअ जे बेहद अहम कहाणीकारनि मां हिकु हो। हमीद सिंधी साहब शख़्सी तौर ते जेतिरो कदावर हो ओतिरो ई कदावर कहाणीकार हो। हुन बेशुमार अहिड़ियूं कहाणियूं लिखियूं जेके सिंधी ॿोलीअ जूं शाहकार कहाणियूं चई सघजनि थियूं। हमीद सिंधी साहब जी ख़ूबी आहे त हुनजी कहाणियुनि जा मौज़ूअ, हुनजी ॿोली, हुनजो डिक्शन सभु कुझु मुनफ़रिद हुयो। हिकु कहाणीकार जी हैसियत खां सवाइ इल्मी अदबी हवाले सां हुनजो ॿियो तमामु घणो कमु आहे, पर हुनजी बुनियादी सुञाणप जीअं त कहाणीकार जी आहे, इन करे मूं हुनजी कहाणीकार वारी हैसियत खे ई मां वधीक अहमियत ॾियां थो ऐं उन ज़िक्र खे
हमीद सिंधी साहब जी कहाणियुनि सां ई मूं शुरू कयो आहे। मां कंहिं बि उन ई लेखक खे जंहिंसां मुंहिंजो ज़ाती वास्तो हूंदो आहे, ख़ासि तौर ते उनखे उनजी कहाणियुनि खां या हुनजे इल्मी अदबी कम खां धार करे न ॾिसंदो आहियां। हमीद सिंधी साहब शख़्सी तौर ते इंतिहाई मुहबत ॾींदड़ माण्हू हुयो। जॾहिं बि जिते बि हू मिलंदो हो, असीं नंढा हुआसीं त एॾे प्यार सां, एॾी मुहबत सां जो को फ़र्क़ु महसूसु न कराईंदो, न कंहिं उहिदे जो, न उमिरि जो, न पंहिंजे अदबी कद काठ जो, कॾहिं बि उन फ़र्क़ु महसूसु न करायो। हमेशह मुहबतूं ॾिनियूं, हमेशह प्यारु ॾिनो। हमीद सिंधी साहब जो इल्मी अदबी सफ़र तमामु तवील आहे। हुन न फ़क़ति लिखियो पर अमली तौर ते बि बेहद सरगर्म रहियो। सिंधी अदब जी तारीख़ जो बेहद अहम रिसालो माहवार रूह रिहाण, उहो हमीद सिंधी साहब जारी कयो ऐं माहवार रूह रिहाण जा सालाना जशन इल्मी तारीख़ पर सिंध जी तारीख़ जो हिसो आहिनि। हमीद सिंधी साहब रिटायर थी घर आयो त रूह रिहाण रिसाले खे बि उन ॿीहर जारी कयो ऐं रूह रिहाण संगत जो बि बुनियादु विधो। रूह रिहाण अदबी संगत खे तक़रीबन उन 20 साल हलायो ऐं उहे गॾिजाणियूं हुनजे घर में थींदियूं हुयूं, जंहिंमें 30-40 माण्हू, 50 माण्हू कॾहिं अचे हर हफ़्ते हाज़ुर थींदा हुया। ऐं उहे गॾिजाणियूं हुन पंहिंजे घर में 20 सालनि ताईं लगातार हलायूं, बिना वक़फ़े जे हलायूं। पाण जेकॾहिं शहर में मौजूदु न हूंदो त बि हुनजे घर जा दरवाज़ा खुलियल हूंदा ऐं उहे अदीब उन ॾींहं ते उते सभु पहुचंदा हुया ऐं हुनजी ग़ैर मौजूदगीअ में बि उहा गॾिजाणी थींदी हुई। उन गॾिजाणीअ में हू ख़र्च बि कंदो हो, तमामु सुठी रिफ्रेशमेंट हर हफ़्ते कराईंदो हो ऐं हू सभु कुझु पंहिंजे हणा बणा कंदो हुयो। इल्म अदबी जी आबियारी कंदो रहियो हू। उहा आबियारी कंदे हू असां खां विछड़ी वियो। आख़िरी वक़्त ताईं, आख़िरी साहनि ताईं हू असां सां इल्मी अदबी हवाले सां ॻंढियल रहियो। हाणे जेकॾहिं हू नाहे असांजे विच में त हू फ़क़ति जिस्मानी तौर ते असांजे विच में नाहे। हुनजो इल्मी अदबी कमु एतिरो आहे, हुनजी शाहकार कहाणियूं एतिरियूं आहिनि जेके सदाईं असां सां गॾु रहंदियूं। ऐं हमीद सिंधीअ जो नालो सिंधी अदब जी तारीख़ में न फ़क़ति सदा सलामत रहंदो पर हू हिकु रोशन सितारे जीअं जरकंदो रहंदो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद हमीद सिंधी साहब जी वरसीअ जे मौक़े ते ख़ुसूसी फीचर पेश कयो वियो। आवाज़ ऐं प्रोड्यूसर जिब्रान ज़ेब। पेशकश रेडियो पाकिस्तान हैदराबाद।